वमन यबकी अला शुहदाए बअदी। आए अखियूं हुसैन जे गम में जेतिरो रोई सघो थियूं त रुओ। असां खां पोइ केरु शहीदनि ते रुअंदो त बेशक हे इन्हीअ जो चेहरो वा जंहिंखे नबीअ चुमियो। वरी जॾहिं इहो सिर पाक इब्ने ज़ियाद मलऊन शक्की अज़ली बदबख्त बदनसीब जे दरबार में पहुतो हो, वॾे तश्त में इमाम पाक जे सिर खे खणी खणी अचे इब्ने ज़ियाद जे आॾो रखियऊं त हिन ज़ालिम जे हथ में छड़ी हुई। छा हुई बाबा छड़ी हुई इमाम पाक जे चपन खे ऐं दंदन खे ठोकर मारण लॻो। त उन्हीअ वक़्त में वॾो असहाबी उम्र जो ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह तआला अन्हु उते वेठो हो त हिन ज़ालिम जेॾी महिल या इमाम पाक जे चपन सां दंदन सां हरकत कई त खैरत इन्हीअ जो नालो आहे। जहादनि जा भी क़िस्म आहिनि। मां हिन वक़्त हेतिरे वेही करे बदमज़हबनि जो रद्द थो कयां, इहो मुंहिंजो जिहाद आहे। को तहरीर थो करे, मुसन्निफ किताबनि जे ज़रिए बदमज़हबनि जो रद्द थो करे, या हुनीअ जी जंग आहे। को तलवार हथ में खणी जंग जे मैदान में वञी काफ़िरनि जा सिर थो कटे। इते आशिक़ हिकिड़ो शेर जो आहे, यादि अचे, चवे थो त इस्लाम की दामन में इक़बाल जो आहे। इस्लाम की दामन में बस इसके सिवा क्या है। इस्लाम की दामन में बस इसके सिवा क्या है। एक ज़रबे यदुल्लाही, एक ज़रबे यदुल्लाही, एक सजदे शबीरी। तलवार खड़ी तो जिहाद करे, पर मिठे रसूल मदीने वाले फरमायो त वॾे में वॾो जिहाद इहो आहे जेको ज़ालिम हुक्मरान खे मुंह ते सच जो कलमो चवे। इहो वॾे में वॾो जिहाद आहे। तवारे सहाबी हथ बधियूं बीठा असाडो, पर अफ़सोस अहिड़नि माण्हुनि जे हालत जो ख़त लिखी घुरायूंसि बि पाण, कुठऊंसि बि पाण। दादा ने हिकिड़ो शेर चयो त छा ॿुधायां हाल दिल जो, मां चिटो जेकी थियो ॾाढो थियो।
मुंह पे सठो पर कौम अहड़ी साथो रहजे दादन पर कौम अहड़ी साथो रहजे दादन करबला में पीर जन पंहिंजो कुथो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वे सदस बाबे अली जा मुरीद हा, शियाने अली हा। खत लिखऊं से घुरायूं से जेड़ी मल जो इब्ने जियाद हेडो मोचड़ो खयो जे हुसैन जी हिमायत कंदो घर सड़ाईंदो साम कतल कंदो साम अखनी गियाडो बच्चा कोहंदो साम यजीद जी हिमायत कंदो वज़ारतूं ॾींदो साम मूसल जूं गवर्नरियूं ॾींदो साम पैसा ॾींदो साम सोन खपंदव सोन ॾींदासूं चांदी सभु कुझु जेको घुरंदो सो ॾींदासूं। आई 40,000 इमाम मुस्लिम जे हथ ते बैयत करे चुका। पर ये निकरी विया जीअं तीर कमान खां निकरी वञे। हुयसि बाबे जा मुरीद घुरायऊंसि बि पाण खत बि ॾेखारियईं चई त कुझु न ॿुधंदासीं। अड़े इहो बुरको पाए माई बणिजी तव्हांजे कूफे में आयो हो इब्ने जियाद 40,000 जेका कसम कुरान खणी करे इमाम मुस्लिम जे हथ ते बैयत कई हव जेकॾहिं गवर्नर हाउस खे घेरो करे वञो हा त मुल्क विञाए छॾियो हा पर तव्हां ठिगी वियो। तव्हां बेवफा निकतौ, तव्हां दुनिया ते पंहिंजो दीन विकिणी चुकौ। अॼु बि आहिनि जे उन्हीं वक्त में हुया त अॼु वरी न हूंदा छा? अॼु घणा आहिनि। पैसो मिलियो, डोकर मिलियो, छोकरी मिली, नौकरी मिली, जनरल स्टोर मिलियो, मेडिकल स्टोर मिलियो, फिरी विया। तव्हांखे मुबारक हुजे सुनन खे जो पंहिंजे मुर्शिद करीम जे सही तरीक़े ते हली रहिया हो। सुभान अल्लाह। इहो हिकिड़ो टोलो जिन घुरायो मारियऊंसि, वरी ॿियो टोलो जेको उन्हीअ फतवा लिखी त यज़ीद जी हुसैन बैयत नथो करे इहो वाजिबुल क़त्ल आहे। उहो टोलो बि तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहे। पर जेके जान ऐं परस्तार ऐं परवाना हुसैन जा हा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन्हनि जी थोड़ी ॻाल्हि ॿुधो। उहा 10 जी रात हुई। सुभान अल्लाह। इमाम साईं पंहिंजनि उन्हनि जान सारनि रफ़ीक़नि खे घुरायो पाण फरमायूं त हे आहिनि त मुंहिंजे बाबे जा मुरीद पर ज़ालिम निकिरी पिया घेरो करे विया। खातून जन्नत जे बचड़नि जो भी शर्म हया लज न थियनि। बेगैरत बेहयाव निकिरी पिया। यज़ीद खे घुर्जे रुगो मुंहिंजी बैयत। मूंखे इन ॻाल्हि जी ख़बर कान हुई। हाणे मुंहिंजी दिलि नथी चवे त तव्हां मुंहिंजे करे पंहिंजा सिर कटरायो। तव्हां जूं ज़ालूं बेवाह बणिजी वञनि, तव्हांजा बचड़ा यतीम बणिजी वञनि। मां तव्हांखे रज़ा ख़ुशीअ सां इजाज़त थो ॾियां पियो त तव्हां राति जी ऊंदाहिड़ीअ में पासड़ो वठो निकिता हलिया वञो। इन्हीअ जे करे जो सरदियूं सॼी सुञ। सुभान अल्लाह।
मता का मुसी हले पानी नाहे पंतु खड़ो अग्यूं रावो रुन्या मता मरे उन्य दे पारा तो पुन लगे। मां तव्हां खे इजाज़त थो ॾियां पियो तव्हां हलिया वञो वादो वाद क़यामत में नाने जे हुज़ूर में मां तव्हांजे मथां गाही न थींदुसि। हिननि जवाब ॾिनो सूरी या सिंगार असुल आशिकनि जो मुड़न मोटन मिहणो क्या नज़ारे निर्वार गुसण जो करार असल आशिकन कयो। आशिक ज़हर पियाक विहड़सी वहसन घणो कोड़े ऐं कातिल जा हमेशा हेराक लगन लूं लतीफ चए फना कया फेराक तोड़े चिकन चाक तब आख नसलन आमसी। असल आशिक पंहिंजूं सिसियूं न साढीन लायो सिर लतीफ चए साहु सल्हाड़ो नीन कुल्हूं कपाहीन पुछन पोइ पिले तिड़ियूं। तू असांजो मुर्शिद असां तुंहिंजा गुलाम असांजो मरण असांजो जीअण तुंहिंजे कदमनि में आ। ज़ालूं बेवा थियनि त थियनि ॾियनि बच्चा यतीम थियनि त थियनि ॾियनि तोखे अकेलो ऋण पट में करबो बला में छॾे असां कोन वेंदासीं। त इमाम पाक इन्हनि खे फरमायो त पोइ इन्नकुम तक़तुलून ख़तन पोइ तव्हां सभु शहीद थी वेंदव तव्हां मां कोई भी कोन बचंदो। त इमाम पाक खे 70-72 ॼणनि रफ़ीक़नि इहो जवाब ॾिनो त अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी शर्रफ़ना बिल क़त्ल मअक। अल्लाह जो शुक्र वा जंहिं असां खे तव्हां सां गॾु कुर्बान थियण जो शरफ़ अदा कयो आहे। हिननि जो जवाब ॾियण फिटाई साईं जो शेर लिखण ऐं जेके मां शेर पढ़ा थो सभु फिटाई साईं जा आहिनि। जेके ॿिए जो हूंदो त तव्हांखे नालो ॿुधाईंदुसि। लतीफ़ फरमायो दकू पाकिले कोडिया रावत की न रहन साईं सिर्फ फिदा कया अॻियां इमामन ने युजाहिदून फी सबीलिल्लाह कम इहो ई कन हुरू हारब धन सहरा शहीदन खे। जेॾी महिल जो इमाम पाक खे हिननि अर्ज़ कयो इहो जवाब ॾिनो पाण फरमायूं त उथो खीमे में वेठा हा ॿाहिरि थोरो निकिरो निकिता ॿाहिरि इमाम साईं भी हिननि सां गॾु आहे पाण पंहिंजनि जानिसारनि खे फरमायूं इरफऊ रुऊसकुम वनज़ुरू फजअलू यनज़ुरून इला मवादिअहुम व मनाज़िलहुम मिनल जन्नत व हुव यक़ूल हाज़ा मंज़िलका
फुलान या फुलान ने पांचन जान सारन के फरमायूं मोहम्मद कयो आसमान जे तरफ मुह कयो आई जन्नत में पंहिंजा महल ॾिसो। इन्हनि खे अॻ में न कर कराए छॾियो हा त पोइ ॾाढो आराम सां ॿुधंदा मूंसां ॻाल्हाइण बि सुभान अल्लाह। हाणे अध जमायत जो आफत ॾेखिया ॻाल्हि त अजीब ग़रीब हुई। इमाम पाक हिननि खे फरमायो त मथे आसमान ॾे नज़र कयो ॾिसो जन्नत में पंहिंजा महल ॾिसो। जेड़ी महिल जो हिननि मथे निगाह कई त अल्लाह ताला हिजाब जा पर्दा हटाए छॾिया। करबला के मैदान में जन्नत जा महलात पिया ॾिसनि। वरी इमाम हुसैन आली मकाम फरमायो या फुलानन असली हथ खां वठी हे महल हिन जो वा हे महल हे महल हिन जो वा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जमाए सगोरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये अथव जन्नत जा मालिक इन्हनि जो पासो वठंदव या यज़ीद जो पासो वठंदव। सुभान अल्लाह। हेॾियूं ॾाढ़ियूं पटका बदल निड़ ते काला टिका पिनीअ ते सुथण पेट निकतल। सुभान अल्लाह। वाइद कंदो थो बते पियो त यज़ीद अमीरुल मोमिनीन हो रज़ी अल्लाह अन्हु तो चवेसि। पाकिस्तान में अंग्रेजी कानून आ तीना दास्ती खून कयूं 5-10 लख रुपयनि जा ॾयूं। ग़रीब आ त बि एतिरो ॾियणो पवंदी। जे अमीर खे मारियो थी त करोड़ ॾयूं छो थो भॼे। वरी ॿिए खे खून कंदुसि ॻाल्हायो नथा। पर जे इस्लामी कानून हुजे त इन्हनि खे वाजिबुल क़त्ल इहे आहिनि जेके हुसैन खे पंहिंजो त नथा कनि यज़ीद जे कॾ था लॻनि। अरे हे पाकिस्तान जो हुसैन जे नाने जो ॾिनल आहे। सुभान अल्लाह। हुसैनियत जिंदाबाद। हथ खणी तो जिंदाबाद हुसैनियत हुसैनियत जिंदाबाद। त जे करे अल्लाह जो वास्तो थव मुहर्रम शरीफ जे महीने में सुभान अल्लाह। मुहर्रम शरीफ जे महीने में कुरान जा ख़त्मा पढ़ी लख सलातुनि जा पढ़ी इमाम हुसैन ॾे मोकिलींदो त तुंहिंजी जाइ जन्नत बणबी। सुभान अल्लाह। ॾिठव न करबला जे मैदान में ईमान हो हिननि जो। तुंहिंजे कदमनि में कुर्बान थींदासीं। 22,000 लश्कर अखियुनि सां ॾिसनि पिया। तलवारूं नेज़ा भाला तीर कमानुनि ते चढ़िया बीठा आहिनि। रुगो आर्डर थियण जी देरि ही इमाम हुसैन अली मकाम पंहिंजनि खे जले छॾियो त तव्हां जंग जी अॻराई न कजो छो त मुस्लमाननि खे अॻराई करणु नाजाइज़ आहे। इहो ई सबबु हो जो नबी असां पाण कंहिंसां जंग न कई आहे। जेके बि 8-9-10 जंगियूं पाण लड़िया आहिनि अॻराई काफ़िरनि कई आहे। मुस्तफ़ा पंहिंजनि जान सां रन सां दिफ़ा कयो आहे। जेडी महिल जो इहो जवाब ॾिनो त केॾी त मुर्शिद जी दिलि ख़ुशि थी हूंदी। सुभान अल्लाह। ॻाल्हायो त सुभान अल्लाह। आओ न बेटा इहा बि शहर चयनि त जन्नत संदन चूए
जन्नत संदन जूए फायक हलिया फिरदौस ने फना दिया फिल्लाह में हुई सी दिया हुई रब ने खारन रूई उन्हनि जे एहसान सी। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन खुश कंदव मुंहिंजा अज़ीज़ भाउ। नबी साईं पंहिंजे बचड़े खे चुमियूं ॾिनियूं। सुभान अल्लाह। हाणे हीअ जेका ॻाल्हि अचे थी इन ॻाल्हि खे गौर सां ॿुधिजो। असहाबी थो चवे पियो त पोइ मुंहिंजनि कननि ॿुधो। छा ॿुधो? सुम काल पोइ नबी साईं फरमायो त अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहु ऐ अल्लाह मां इन हुसैन सां मोहब्बत थो कयां फ़अहिब्बहु मुंहिंजा मौला तू भी हिन सां मोहब्बत फरमाए। सुभान अल्लाह। अरे पोयां अखर बस हदीस जा नथो पढ़ा न तव्हांखे ॿुधायां। सुभान अल्लाह। गवारो चवे तो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। शाहपुर वारा दा सुभान अल्लाह ते सुभान चओ। अल्लाह। सुभान अल्लाह। पोयां लफ्ज़ ॿुधंदव हुजूर जा। सुभान अल्लाह। नबी साईं फरमायो त वहिब मन युहिब्बुहु मुंहिंजा मौला तू उन्हनि सां भी मोहब्बत कर जेके मुझे हुसैन सां मोहब्बत था कर। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, तहजो पीर मुझो पीर। मुंहिंजा अज़ीज़ भाउ इहो जेको यज़ीद गवर्नर मुक़रर कयो हो कूफे में इब्ने ज़ियाद इन इब्ने सअद खे लिखियो हो। अल्लामा इब्ने असीर कामिल तारीख़ में तो लिखे त छा लिखई इब्ने सअद ने त फ़इन कुतल हुसैन फवद अल खैल अला सदरिही व अला ज़हरिही जेड़ी मल हुसैन खे कतल कयो वञे जिथे सुभान अल्लाह चवणो आहे उते चओ नथा, जिथे ख़ामोश करणी आहे उते तव्हां सुभान अल्लाह ख़ुद ब ख़ुद चओ था माना बेसुरायो। इब्ने ज़ियाद हिन ॾे लिखी मोकिलियो त जॾहिं इमाम हुसैन खे कतल कयो वञे त उन्हीअ जे पुठीअ मथां उन्हीअ जे सीने मथां घोड़नि सां लताड़ायो वञे। इन खां वधीक ॿियो सुलूम थींदो? थोरो ॻाल्हायो। ऐं नबी साईं ग़ैबदान खे इहो इल्मु हो। पोइ पाण फरमायूं त इश्तद अज़ाबुल्लाह अला मन अज़ानी फी इदरती सब खां सख्त अज़ाब खुदा तबारक व तआला उनखे ॾींदो जेको मुंहिंजी औलाद सां मूंखे रंजाईंदो ऐं उन्हनि खे इज़ाब ॾींदो। त यज़ीद घटि न कई। नबी साईं अॻे फरमाए छॾियो, अञा फरमायो त वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला युबखिदुना अहदुन इल्ला अदखलहुन नार। सुभान अल्लाह। नबी साईं फरमायो त कसम आहे मूंखे उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे सुभान अल्लाह। त जेको मां मुहम्मद सां
ऐं मुंहिंजे अहल बैत सां बुग़्ज़ ऐं अदावत रखंदो त उन्हीअ खे दोज़ख में विधो वेंदो हमेशह। टी हदीस ॿुधो, कुरान पढ़ो, हदीस पढ़ो, लोड़ाऊ पे त न पढ़ण ॾींदासूं। शराब पियूं पोइ अचे था मजलिसूं पढ़ो। मौला अली जा हुबदार आहिनि साईं, हुसैन जा हुबदार आहिनि। ऐं मौला अली फरमायो त शराब जो हिकिड़ो क़तरो दरियाह में पवे, दरियाह सुकी वञे, उन्हीअ जे पेट में गाह निकिरी पवे, उन्हीअ गाह खे वञी मुंहिंजी अलीअ जी बकरी चरी अचे त उन्हीअ बकरीअ जो खीर पिणु मूंखे हराम आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चङो मुर्स त पाण खे सम्झे, ख्याल करे ॻाल्हाए। इमामनि जो कमु थी त उहा ॻाल्हि कर जे असहाबनि जे मथां अटैक कंदे त असां बि न छॾींदासीं जेसिताईं मारियूं ई न। बेटा इहो जो शहर चयो आहे इन ते अमल था कजो। चवे थो त ॾुखीअ ॾमर न आहे, बुखीअ खिल न उॼे, उघाड़ीअ विहांउ वियो वेचारीअ विसरी। अरे जेका ॾुखायल हूंदी सा ॾमर न कंदी, जेका उञायल बुखायल हूंदी उन्हीअ खां खिल न निकिरंदी। अरे जंहिंखे दुपट्टो मथे ते न हूंदो, कपिड़ा न हूंदा, काज में वञण जी ज़रूरत न पवंदसि, न वञी सघंदी। अरे तोखे ॾुख हुजे करबला जे मैदान में शहीदनि जो, ऐं तूं उन्हनि जो ज़िक्र फज़ाइल बयान न करे, मसाइब न पढ़े, ऐं मसाइब बि सनद वारा तोखे बयान करण ॾींदासीं। ये मन घड़त रवायतूं पेश न कर। ये कुरान के केरु पढ़ंदो, हदीस के केरु पढ़ंदो। मां तोड़ी 73 साल जो उम्र जो आया त न बि 100 हदीस मां ख्याल पैत जे लाइ याद आहे। हाणे असांजो बिरादरम हाफ़िज़ अताउल्लाह बुगियो साहिब जंहिंजे वास्ते वसीले सां तवसल सां असां हिते आयासीं। हाणे मां कलाक तकीर कई आहे, बाक़ी जेको चवे त अञा भला उहो पोइ वज़न बहर पूरो कयां। सुभान अल्लाह, रब कड़ियूं लाह भला त असांजी जान। सुभान अल्लाह। अल्लाह खुश कंदुव, तव्हां आशिकनि जो हेड़े ज़िक्र मूं ठो न थींदो। सुभान अल्लाह, ऐं मां ॻाल्हियूं तव्हांखे भलियूं ॿुधायूं आहिनि। सुभान अल्लाह, पंहिंजा त वेठा ॿुधनि था, पर परावा बि कनि ॾेई वेठा ॿुधनि था। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो। आमीन। ॻाल्हि जेका विसरी वञे यादि ॾियार जाए, हाणे मुंहिंजो दिमाग़ बि एतिरो कमु न करे थो। उहो त थी वियो। तंहिंजे करे इमामनि सगोरनि जो ज़िक्र कयो बास। थोरो पहाजा साहबनि जे मथां लानतूं तबर्रा। पाकिस्तान में 70-80 सैकड़ो असहाबनि जा ग़ुलाम ऐं मुरीद था रहनि। सुभान अल्लाह। तव्हांखे बि जे सेक लॻल आहे त पोइ उहा ॻाल्हि कयो। बेटा ये फरमायो थी त दूर तनी खां लॾ, जन जी नाहे मुहड़ वली रॾे। सुभान अल्लाह। पखातन पापन खां परे पराहा अॾ, छांग तनी जी छॾ जे धनारऊं थार चरल। बस इन्हनि इहो ज़ुल्म कयो त अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो क़ुरान में त इन्नल लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू लअनहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरत व अअद्द लहुम अज़ाबन मुहीना।
बेशक जेके अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल खे ईज़ाए नथा। ॻाल्हायो न? जेके अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल खे ईज़ाए नथा त अल्लाह उन्हनि जे मथां दुनिया में ऐं आखिरत में लानत कई आहे। जेके अल्लाह खे ऐं अल्लाह जे रसूल खे ईज़ाए नथा त अल्लाह उन्हनि जे मथां दुनिया में ऐं आखिरत में लानत कई आहे ऐं अल्लाह उन्हनि जे लाइ ख़्वार कंदड़ ज़िल्लत वारो अज़ाब तैयार करे रखियो आहे। इन्हीअ आयत जे लफ़्ज़नि जे मथां गौर करण सां हर सच्चे मुसलमान के इहो महसूस थींदो त हज़रत हुसैन ऐं उन्हीअ जे साथियुनि अहल बैतनि ऐं शहीदनि खे ईज़ाईंदड़ हक़ीक़त में इहो अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल खे ईज़ाईंदड़ आहे। ऐं उनजी इहा ई सज़ा आहे जेका इन्हीअ आयत में ज़िक्र थियल आहे। वरी क़ुरान में ख़ुदा फरमायो त वला तरकनू इलल लज़ीन ज़लमू फतमस्सकुम नार। ऐं उन्हनि ॾांहुं लाड़ो बि न कयो जेके ज़ुल्म कनि था मता अव्हां खे बि न जहन्नम जी बाहि लॻी वञे। क़ुरान जो फ़ैसिलो अथव, मञींदव बचंदव न त मरी वेंदव। वला तरकनू इलल लज़ीन ज़लमू फतमस्सकुम नार। ख़ुदा तो फरमाए त इन्हनि ॾांहुं लाड़ो बि न कयो जेके ज़ुल्म कनि था या वरी उन्हनि ज़ालिमनि जी हिमायत कनि था उन्हनि ॾे लाड़ो बि न कयो मथां जहन्नम जी बाहि अव्हां खे बि न लॻी वञे। ख़ुदा तबारक व तआला इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो। हाणे सिर्फ़ रुगो आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो पोइ ख़ैर दुआ ॿुधंदव। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो द अहसबन नास ऐ युतरकू ऐ यक़ूलू आमन्ना फहुम ला युफ्तनून वलक़द फतन्न अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फलयअलमन्न अल्लाहु अल्लज़ीन सदक़ू वलयअलमन्न अल-काज़िबीन। कुरान के जेको न मञींदो त पछाड़ी कुरान पुॼंदुसि त सही न। छा माण्हू हिन ख्याल में आहिनि जो चवनि त एतिरी ॻाल्हि ते छॾिया वेंदा जो असां ईमान आंदो ऐं उन्हनि जी आज़माइश न थींदी माना थींदी। छा माण्हू हिन गुमान में आहिनि, छा माण्हू हिन ख्याल में आहिनि
जो चवन त असां ईमान आंदो, असां ईमान आंदो। इन गाल ते छॾिया वेंदा जो इन्हनि जी आज़माइश न थींदी, माना थींदी हैसियत आहर। छो जो फल यअलमन अल्लाहु अल्लज़ीन सदक़ू, खुदा तो फरमाए त पोइ असां अॻियनि खे बि आज़मायोसूं, अॻियनि खे बि आज़मायोसूं। पोइ अल्लाह ॾिसंदो सचनि खे बि ऐं ॾिसंदो ज़रूर कूड़नि खे बि। यज़ीद कूड़ो हो, हुसैन सचो हो। हुसैन को अल्लाह ताला आज़माइश वरती, इम्तिहान वरतो। उन इम्तिहान में जेके पेपर खुदा तबारक व तआला रखिया उहे सब पास कया इमाम पाक। ॻाल्हायो ॻाल्हायो। हाणे इन आयत जे तर्जुमे में भिटाई शेर चयो त यार सदाए सबको जानी ज़बानी आहे आसानी पर कम पे कल पवे। अरे आज़माइश वरतई से। हाणे ॾिसो ये बेवकूफ़ अथव जेके वाइज़न में चवंदा आहिनि त हितो शाहपुर जानियामा सॾ था कनि, या रसूल अल्लाह, या अली, या गौसे आज़म। हेॾे ख़्याल अथव एॾा तबियत जा केॾा बेहूदा आहिनि। हुते करबला के मैदान में पंहिंजा बच्चा पे पुठनि। इमाम हुसैन जे मथों यजीद ने घोड़ा पे डोड़ाया, सिर कलम पे कयो। असगर जे निड़ीअ में तीर लगा। अकबर जे लाश जे मथों भी घोड़ा डोड़ाया विया। गाज़ी अब्बास जूं बाजू कलम कयूं वयूं। कासिम कुसी वियो ऐं नहीं मोहम्मद शहीद थी विया। कासिम कुसी वियो। उते उते नबी साईं अची करे पंहिंजनि बचनि जी मदद न कई। मौला अलिया मुश्किल कुशा है, उते पंहिंजे बचनि जी मुश्किल कुशाई न कयई त तव्हां बुखनि जी वरी कहिड़ी मदद कंदा। खबरदार दल्ला। सुभान अल्लाह। तू मुसलमान तो पाण खे सदाए ऐं पंहिंजे नबी जी ऐं मौला जी तू या तारीफ़ थो करे ऐं हिन ज़ालिम खे इहा ख़बर न आहे। असां साबित कंदासीं त जेॾी महिल इहो करबला जे मैदान में इमाम पाक इम्तिहान ॾेई रहियो हो त नबी भी उते बीठो हुस, अली भी बीठो हुस, अम्मी फातिमा ज़हरा भी बीठी। सुभान अल्लाह। तू तो जमे तो कौन पहता हा। उते नबी असांजे शहीदनि जो रत पे कॾु कयो। मिशकात शरीफ में मौलवी हदीस लिखे नथी। अन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा रअयत रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिन्नौम फिन्नहार अशअस अकबर व बियदिही कारूरतुन फीहा दमुन। कुल्तु या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा हाजा। काल हाजा दमुल हुसैन, हाजा मंजुल यौमिल तक़तहु फअहसा ज़ालिकल यौम फवजदूहु कुतल यौमैज़िन। सुभान अल्लाह। ये जाड़ियों पटे कढास हजरत इब्ने अब्बास तो चवे रज़ी अल्लाह ताला अन्हु मां त जुमे जो ॾींहुं हो। मां जुमे जी नमाज पढ़ी। सुभान अल्लाह। कमा टाक मंझंदि जे टाइम में रसूलुल्लाह के ख्वाब में ॾिठो
त संदन जा वार मुबारक खुलियल हा ऐं बदन मुबारक ते सफ़र जा आसार हा ऐं संदन जे हथ मुबारक में हिकिड़ी बोतल ही जंहिंमें रत भरियल हो त मूं अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह मा हाज़ा हे छा है त नबीअ फरमायो त सौट काल हाज़ा दमुल हुसैन व असहाबिही हिन में मुंहिंजे हुसैन ऐं उन्हनि जे साथियुनि जो रत आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वयो हो या न वयो हो बेवकूफ़ जट चाहिल इए तू सभा छेड़े ते लही आयो आहे इए बेअदबीअ ते लही आयो आहे मुसलमानीअ पंहिंजीअ खे खणी लॼायो थी ये तोखे मुसलमान थी करे इन्हीअ खे इहो जुगाए थो तोखे हितड़े का शाहपुर जहानिया में भीड़ थी पवई त रुगो पंहिंजी क़ियादत खे मथे असेंबलीअ में वेठो थी रुगो हलो थो करे वारो कर मुवाहिद पकड़िजी पिया आहिनि त हलो थी थिए त असेंबलियूं थरथले थी थियूं वञनि उहो उते वेठो आहे त तूं हिते ॿाहिरि लोॾे थो हले पोइ जे इहो तुंहिंजो मौलवी इहो ॿुधे थो मादियत जे ज़ोर ते इहो मादियत जो कमाल आहे पर रूहानियत जो कमाल जिब्रील खां पुछी ॾिस सुभान अल्लाह वाह वाह हे मदीनो परे आहे करबला परे आहे जो नबीअ खे सॾु कयो वञो मदद जे लाइ न अचे दुनिया जे तख़्ते ते अहिड़ो को बि वली न गुज़रियो आहे जंहिं रसूलुल्लाह खे निदा सां न सॾियो हुजे बस अञा भी जेकॾहिं इन ते लफ़्ज़ ते ज़िद कंदे त अहिड़ो पढ़ंदासीं जो राज न खिलाई त असां दस्तगीर जी यारियूं न खाधी बाक़ी रहियो सवाल इहो ॿुधण जो या न ॿुधण जो जेकॾहिं तव्हांजो इहो अक़ीदो आहे त नथो ॿुधे त मां क़ुरान ते थो चवां त नबी तव्हांजी ॿुधे बि नथो पर जेको चवे थो त असां जूं दाहूं रसूल ॿुधे थो उन्हनि खे जी जी बि चवे थो त उन्हनि जी मदद बि करे थो अल्लाह अकबर या रसूल अल्लाह आका हाय मां हिकड़ी आयतूं तव्हांखे ॿुधायूं थो वञा क़ुरान जूं पुछणियूं पवनि त हाफ़िज़ खां पुछिजो हाफ़िज़ ताउला खां तुंहिंजो नालो ऐं साईं उस्ताद अरबाब हिननि खां पुछिजो अल्लाह साईं क़ुरान में फरमायो आहे त इन्ना लनंसुरु रुसुलना आहे हाणे अल्लाह साईं तो क़ुरान में फरमाए पियो त मां पंहिंजनि रसूलनि जी मदद कंदो आहियां ठीक आहे पोइ वरी क़ुरान में बि इहा जगह ते लिखियल आहे त वक़तिलहिमुल अंबिया बिग़ैर हक़िन खुदा फरमायो क़ुरान में त केतिरा मुंहिंजा नबी नाहक बेगुनाह क़त्ल थी विया क़त्ल थी विया हेॾो अल्लाह साईं फरमायो त मां रसूलनि पंहिंजनि जी मदद कंदो आहियां हेॾो थो चवे त केतिरा मुंहिंजा नबी नाहक बेगुनाह क़त्ल थी विया टी आयत ॿुधो खुदा फरमायो क़ुरान में त वकान हक़न अलैना नसरुल मोमिनीन खुदा क़ुरान में फरमायो त मां रब जे मथां हक़ आहे त मां पंहिंजनि मोमिननि जी मदद कयां त इहे सभु नबी सॻोरा मोमिन हुया या न नथा ॻाल्हायो नथा ॻाल्हायो मां अंग्रेज़ी थो ॻाल्हायां छा बि नथा सम्झो सुभान अल्लाह सिंधी सलेमी थो ॻाल्हायां पोइ बि इहे सम्झ में न अचई त हक़ ई न अथई हिन मजलिस में अचण जो हल माण्हू अचे त ॻाल्हि खे सम्झे हाणे उन्हीअ जो गिरेबान पकड़ियो
तो पंहिंजा बच्चा पे करबला में कुठस केॾो हुसैन प्यारो हो नाने खे उहो ई कोन पातुसि अलीअ खे मुश्किल कुशा था चओ बाबे मदद न कयसि तव्हांजी मदद कहिड़ी कंदा चओ हिते जवाब ॾे ख़ुदा क़ुरान में चयो आहे त मुंहिंजे मथां हक़ आहे त मां पंहिंजनि मोमिननि जी मदद कयां ऐं मां पंहिंजनि रसूलनि जी बि मदद कंदो आहियां वरी ॿिए जॻह ते चई त केतिरा मुंहिंजा नबी सगोरा बेगुनाह नाहक काफ़िरनि जे हथां क़तल थी विया तक़रीबन 70,000 नबी क़तल थी विया आहिनि हाणे ख़ुदा ते फतवा ॾे सफ़ा काफ़र थी न मुंहिंजा अल्लाह तो जो चयो त मां रसूलनि जी मदद कंदो आहियां पोइ काफ़िरनि जे हथां क़तल थी विया तो कहिड़ी मदद कई तो क़ुरान में चयो आहे त मुंहिंजे मथां हक़ आहे त मां पंहिंजनि मोमिननि जी मदद कयां हुसैन मोमिन आहे हुसैन मोमिन आहे मुंहिंजा अल्लाह सही पोइ तो कहिड़ी करबला जे मैदान में मदद कयसि उहा ॿुधायांव सुभान अल्लाह ये टई आयतूं पढ़ी फेसबुक ते हलाइजो चओ जवाब ॾियो इन जो जवाब ॾियो न त जेॾी महिल सॼो साथ लुटिजी वियुसि सभु जौन शहीद थी विया सगीर कबीर सभु शहीद थी विया अकेलो आहे त करबला जे मैदान में बिही ऐं तो चवे पियो त हल मिन नासिरिन यंसुरनी बिइज़्निल्लाह के इमाम हुसैन अली मकाम फरमायो त आहे कोई मुंहिंजी मदद करण वारो सुभान अल्लाह आहे कोई मुंहिंजी मदद करण वारो इहा निदाए इस्तिग़ासा मुतलक़ आहे यानी खुदा जे सारी खुदाई में आहे कोई जेको मुंहिंजी मदद करे त इन्हीअ इतलाक़ में अल्लाह रब्बुल आलमीन भी शामिल आहे तो खुदा अग में पंहिंजो अमली सबूत फरमाईंदे पंहिंजी मदद मोकिलियसि पखीअ जे सूरत में त मुंहिंजे हुसैन निदाए इस्तिग़ासा कई आहे त आहे कोई मुंहिंजी मदद करण वारो अल्लाह ताला फरमायो त अग में मुंहिंजी मदद वञेसि सुभान अल्लाह त चओ सुभान अल्लाह नारा भेड़ा पवे वजे एड़ा हुयो त पोइ देन पिया वञी वियो सुभान अल्लाह कंत थो लोॾे वेठो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे अरे असां जाॾो उहे विहारो जिन जा चेहरा गुलाब जे गुल जहिड़ा हुया सुभान अल्लाह अल्लाह तूं आहे न दिलि ख़ुशि करे छॾी सुभान अल्लाह मथां अचे बीठसि इन मूं ॾे ॾिसो इमाम हुसैन अली मक़ाम मथे नज़र कई पाण फरमायोसि केरु आहे सुभान अल्लाह केरु आहे जे अल्लाह जी मदद आहियां सुभान अल्लाह मदद जा खुदा मूंखे पखीअ जे सूरत में मोकिलियो आहे त वञ मुंहिंजो हुसैन उस में बीठो थी पर खोले अग में त मथों वञी छाम करेसि पोइ चवेसि त अल्लाह ताला मूंखे तव्हां ॾे मोकिलियो आहे तव्हां निदाए इस्तिग़ासा कई आहे मदद घुरी आहे हाणे रब चवई थो त जेकॾहिं तूं चाहे त मां हाणे जो हाणे तुंहिंजनि दुश्मननि यज़ीदनि जे मथां तोखे फतह ॾियां हाणे जो हाणे हाणे खुदा को या का परे ॻाल्हि त न हुई न जेकॾहिं तूं चाहे ऐं मदद तलब कई अथई त अॻ में मां रब थो चवां तूं पंहिंजे ज़बान सां चओ त मां हाणे जो हाणे इन्हनि ज़ालिमनि यज़ीदनि शैताननि जे मथां तोखे फतह ॾियां
ऐं जेकॾहिं चाहे थो मुंहिंजी मुलाक़ात क़बूल करे थो त उहा ॻाल्हि कर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन पखीअ खे चई त रब्बुल आलमीन खे चओ त मां तुंहिंजी मुलाक़ात थो क़बूल कयां। सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह मुलाक़ात थो चाहियां तुंहिंजो दीदार थो चाहियां। इते भिटाईअ जा बि ॿ शेर ॿुधो सुल्तान पाहूअ जा बि ॿ शेर ॿुधो। वाह वाह सुभान अल्लाह लतीफ तो फरमाए पियो त रे यूं राज़ी रूह में मथे रब रज़ा मञाऊं मोहब्बत सी कादिर जी कज़ा रदी अल्लाह अन्हुम वरदू अन्हु जो किन इया जज़ा देई साख सज़ा कुरखे कडिया का बेशर में तो भट दड़ी फरमा पद कसियो करबला जो मिडोई मलार गाल सजी कुछ जी सुभान अल्लाह गाल सजी कुछ जी इलाही इसरार मालिक तो मुख्तार पहचन जू पर खून लहे। हजरत सखी सुल्तान बाहू तो फरमा पदा आशिक सोई हकीकी जहड़ा कतल माशूक दे मन्ने इश्क न छोड़े मुख न मोड़े तोड़े से तलवारा खन्ने जिदवल वेखे राज माही दे लगे उसे बन्ने सच्चा इश्क हुसैन बिन अली दा हजरत पाहू सिर देवे राज न भन्ने सुभान अल्लाह इश्क दरिया सुभान अल्लाह इश्क दरिया मोहब्बत दे विच थी मर्दाना तरिए जिथे लहर गजब दिया ठाठा कदम उठाई धरिए ओ झड़ झंग बलाए बेले वेखो देख न डरिए नाम फकीर तड़ा थींदा हजरत बाहू जड़ा विच तलब दे मरिए सुभान अल्लाह वाह 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 सुभान अल्लाह अल्लाह ताला मुझो चवण ताजो ॿुधण कबूल फरमाए ऐं कचहरियुनि अहिड़नि में वेंदा कयो जाथे दिली सुकून मिले। सुभान अल्लाह कसम थव खुदा जो मां सवा कलाक तकीर तव्हांखे ॿुधाई आहे तव्हांजो ड्रो न थियो आहे। सुभान अल्लाह आओ न सुभान अल्लाह इन्हीअ इश्क में जीजो इन्हीअ इश्क में मरजो ऐं नबीअ जे मथां सलात पढ़ंदव क़यामत जे ॾियारे हुजूर खे वेझा हूंदव। सुभान अल्लाह बेशक इमाम हुसैन सां सही मोहब्बत कंदव त पोइ सजन सां सच्चा गॾु हूंदा कूड़ा गॾु न हूंदा। सुभान अल्लाह इमाम हुसैन जो छा वञे भंगिन सां छा वञे चरसन सां सुभान अल्लाह छा वञे शराबन सां छा वञे जानन सां ॻाल्हायो नथा। सुभान अल्लाह वो पाक पाक जमायत हुनखे घुर्जे सुभान अल्लाह अहले सुन्नत जमायत सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला तव्हांजे इश्क खे मोहब्बत खे सलामत रखंदो। असां त इहा ई दुआ कंदासीं पाण जेको मरियूं था तव्हांखे ख़ुदा वास्ते इहो पैगाम पहुचायूं था